वज़ीर आला सिंध जी ज़राअत बाबति सूबाई सलाहकार ऐं फोकल पर्सन रेन एमरजेंसी ख़ैरपुर मंज़ूर हुसैन वसाण ज़िले इंतज़ामिया जे अमलदारनि खे साण करे बरसाति मुतासिरनि लाइ क़ाइमु कल टेंट सिटीअ जो दौरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि टेंट सिटीअ में खाद ख़ुराक ऐं सिहत जूं बहितर सहूलतूं न मिलण ते बरसाति मुतासिरनि सूबाई सलाहकार अॻियां दाहूं कयूं। मंज़ूर वसाण असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कई आहे त बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि खे सिहत जी बहितर सहूलतुनि समेत मच्छी मुर्गी ऐं फ्रूट बि मुहैया कयो वञे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मंज़ूर वसाण चयो आहे त टेंट सिटीअ में बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि खे मिलंदड़ सहूलतूं बहितर आहिनि, पर कुझु कोताहियूं आहिनि जंहिंखे बहितर करण लाइ DC खे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं आहिनि। हुन जो चवणु हो त मुतासिरनि दाहींदे ॿुधायो आहे त रोज़ानो जी बुनियाद ते दाल चांवर ऐं वाङणनि जी भाॼी ॾिनी वञे थी, जंहिं सबबु बीमार थी पिया आहियूं। मूं पे डिटेल वधी त केतिरो केतिरो नुक़सानु थियो आहे। ख़ैरपुर ॿियनि ज़िलनि खां वधीक नुक़सानु थियो आहे ऐं उन ख़ैरपुर में कोडी जो कंपेयर टू ॿियनि तालुकनि खां वधीक नुक़सानु थियो आहे। उन नुक़सान जो काथो त जॾहिं पाणी घटिजो वेंदो तॾहिं लॻाए सघिजे थो, पर जेके असांजे तरफ़ां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां PDM जे तरफ़ां फैसिलिटेट कयो वियो आहे या प्रोवाइड कयूं कयूं आहिनि उन जी फिगर मूं पाण वठी त हिन वक़्तु ताईं 25,622 बैग्स। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।